कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद् भगवद गीता अध्याय 18 श्रवण करे रहा। श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज भगवान फरमाए रहे हैं कि टिन तरह जा कर्म थींदा आहिनि, सात्विकी, राजसी, तामसी। तव्हां श्रवण कयो। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे भगवान चवनि था, हे अर्जुन, जेको करता, करता यानी करण वारो, मोह खां परे आ, घमंड वारा वचन नथो चवे, धीरज तस, थोड़ी थोड़ी गाल में सुखी दुखी नथो थे, थोड़ी थोड़ी गाल में जैसे गुस्सो नथो अचे, क्रोध नथो अचे, मुंह बिगड़ी नथो वञे। अहिड़ा जंहिंजा लक्षण आहिनि, उमंग आहे मन में, उमंग सां भरियल आहे, ऐं कार्य जे सफल थे या असफल थे, सक्सेस थे या अनसक्सेस थे, सफलता मिले या न मिले, उन में खुशी दुख इन विकारन को परे आ। चो हरे राम। अहिड़ा जंहिंमें गुण आहिनि उहो माण्हू सात्विक कर्ता चयो वेंदो आहे। कर्ता यानी करण वारो, जेको कमु करे। चो हरे राम। ॿार पढ़ाई था कनि, उहे बि कर्ता आहिनि। गुरु जी पढ़ाए तो उहो बि कर्ता, कर्म करे रहियो आहे। रिक्शा वारो वञी छॾे थो अचे, उहो बि कर्ता आहे। किताब कापियूं दुकानदार विकिणे तो उहो बि कर्ता आहे। हर इंसान कर्ता आहे। कोई न कोई कम, भोजन ठाहियो था तव्हां कर्ता आहियो, बुहारी पायो था कर्ता आहियो, हा न, कर्ता आहे करण वारो। पर असां केॾो थोड़ी थोड़ी ॻाल्हि में सुखी ऐं दुखी थी वेंदा आहियूं, ऐं उन में कुझु मिलंदो न आहे, उल्टो नुक़सान ई थींदो आहे पंहिंजो। भगवान कृष्ण चवनि था कि सात्विक कर्ता कीअं हूंदो आहे, असांखे उन्हनि जा गुण खणणु खपनि। मोह खां परे, अभिमान न करण वारो, धीरज रखण वारो, ऐं पोइ बि उमंग। रिजल्ट कुछ भी अचे, इन जो मतलब यो ना है कि कर्म ढंग सां न करणो आहे। रिजल्ट जी परवाह ना है, पोइ भी कर्म एक नंबर कंदो, और जेको रिजल्ट अची वञे उन में वरी राजी रहंदो। चो हरे राम। हे हरे। कार्य सिद्ध थियो न थियो, इन में सुख दुख विकारन को परे आहे। अहिड़ो कर्ता सात्विक चयो वेंदो आहे। हाणे ॿुधो, राजसी कर्ता कंहिंखे चइबो आहे? सभिनि खां पहिरियों जेको मोह में फाथल, कर्म कंदो ई मोह में। चओ हरे राम। कर्म कंदो ऐं पंहिंजो पराओ नज़र अची वेंदुसि। कर्मनि जे फल जी चाहना करण वारो, मां हे कयां त मूंखे छा मिलंदो, पहिरियों सोचींदो, कर्म ई पोइ कंदो माण्हू। चओ जय श्री कृष्ण। कंहिंखे चओ अच तोखे गीता ॿुधायूं। गीता में छा आहे? भगवान चवनि था निष्काम कर्म कयो। अच्छा, घणी देर? अधु घंटो रोज। अधु घंटो रोज? हा। घणा? 18 अध्याय। अच्छा, रोज? हा, रोज अच। मूंखे छा मिलंदो? इहो ई त सेखारिणो आहे तोखे, मूंखे छा मिलंदो। इहा भावना ई न रखणी आहे। त पहिरियों माण्हू सवाल ई कंदो आहे, सत्संग त ॿुधा, मूंखे छा मिलंदो? अरे इन गंदगीअ खां ई त बचाइण लाइ सत्संग आहे। इन लोभ खां बचण जे लाइ त गीता आहे। दुकानदारी करे करे हर जन्म में असांजे दिमाग़ में लोभ एॾो गहरो हली वियो आहे कि सत्संग जे बदिले बि कुझु चाहींदा आहियूं। यानी सत्संग हेठि आहे। सत्संग जे द्वारा कोई पैसा मिली वञनि त पैसा वॾा थिया, सत्संग घटि थियो। हा न, ईअं थियो न। असांजो भगवान खां घुरंदा आहियूं, मान लो धन खपे, यानी भगवान न खपे, भगवान मूं धन खपे, त धन वॾो थियो, भगवान नंढो थियो न। असांजे मन में त इहा ई ॻाल्हि आहे न, जबकि आहे न, लेकिन असांजे मन में श्रद्धा त एतिरी आहे न,
पुट खपे भगवान मो, हा न, तो पुट वॾो थियो भगवान नंढो थियो। थोड़ो विचार तो कयो। अगर भगवान को भगवान की घुरो प्रेम घुरो दर्शन घुरो तो समझ में अचे, पर भगवान को ॿी काई शइ घुरूं था हिन भगवान के तुरंत हेठि करे छॾियोसीं। ऐं भगवान तो समझी आ त हिनखे मुंहिंजी ज़रूरत ई कोन्हे, हिनखे मूं मां कुझु खपे, ॾेई नकी करेसि। चवंदा आहिनि दुकानदार, ॾेई नकी करेसि, निपटाएसि, खाता ई ख़तमु करेसि, भगवान तुरंत ॾेई छॾींदा आहिनि। इन करे कई माण्हुनि जी आश जल्दी पूरी थी वेंदी आहे ऐं कई अचणु बंदि बि करे छॾींदा। हरे राम। केॾनि माण्हुनि जी आशूं हज़ारनि जी पूरी थियूं, हज़ारे ईंदा आहिनि, आश पूरी थी, कमु निकितो, ॾखणु विसरियो। रस चूसे वरितऊं भौरनि, पोइ गुलनि ते छो वेहंदा। ग्राहक खे माल विकिणे वरितई, पोइ वरी दुकानदार विहारे थोरी चांहि पीआरींदुसि त हाणे बि चांहि पीअ। अरे तूं माल वरिते, हाणे हलंदो थी, बसि माल खां पहिरियों तोखे चांहि पीआरणी। चओ हरे कृष्ण। जेसि ताईं ॿार पढ़ंदा आहिनि गुरुजीअ वटि, भाई कमु निकिरे थो विद्यार्थी, तेसि ताईं पुछंदा, मैडम मैडम, सर जी प्लीज़ टीचर्स डे, हैव अ नाइस डे, आप स्वीकार कयो, हो कयो। अरे पढ़ाई थी वई, छुट्टियूं थी वयूं, क्रॉस थी वियो स्कूल, पोइ वरी केरु वेंदो गुरुजीअ खां? कॾहिं महीने में हिकु बार न वेंदा आहिनि, साल में हिकु बार न वेंदा आहिनि, वेंदा आहियूं कॾहिं हाल चाल पुछण? चओ हरे राम। यही तो स्वार्थ जा असांजा नाता आहिनि। इन स्वार्थ को ही तो गीता दूर कंदी आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तो जेको मोह में फाथल आहे, कर्मनि जे फल जी चाहना करण वारो लालची आहे। क्लियर था चवनि श्री कृष्ण, लोभी आहे, लालची आहे। ऐं ॿियनि खे कष्ट ॾियण जे सुभाउ वारो, हा न, लालच आई त ॿिया बि दुर्गुण अची वेंदा। तव्हां दुकानदार खां 5000 जो सामान वठो त 100-200 जो त गिफ्ट मिली वेंदो तव्हांखे। स्कीम हलंदी आहे, 5 साबुण वठो त 1 साबुण फ्री, हा न, ईअं थींदो आहे। 3 हेतिरा साबुण घुराएसीं त हिकु पाण ई घुमंदो घुमंदो गॾु उन सां जुड़ी वेंदो। त असां लालच कंदासीं न त ॿिया दुर्गुण पंहिंजो पाण ई अची ई वेंदा। पोइ वरी लॻंदो भई हे मूंखां कीअं थो अॻिते वधे, हिनखे हेठि कयां। पोइ माण्हू कूड़ बि ॻाल्हाए छॾींदो, हुनजो बुरो बि चाहे छॾींदो। ईअं ई त बुरायूं ईंदियूं। जीअं धन खे खीचींदो आहे न, त अहिड़ी तरह सां बुरायूं बुरायुनि खे खीचींदियूं, अच्छायूं अच्छाईअ खे खीचींदियूं। जेतिरा सुठा गुण धारण कंदासीं त अञा जेकर धारण कयूं, अञा कयूं, हा न, अञा सुठो गुण अचे। त हिकु त मोह, वरी कर्मनि जे फल जी इच्छा, मथो लालच, 3 बुरायूं आयूं। चौथों वरी ॿियनि खे कष्ट ॾियण जो सुभाउ, ॿिए खे भले तकलीफ़ पहुचे, असांजो फ़ाइदो थियणु खपे। चओ हरे राम। अशुद्ध यानी अपवित्रता, उनजो मन शुद्ध न हूंदो, मन में ही अशुद्धता हूंदी, गंदगी। ख़ुशी दुख में लिप्त आहे, पोइ माण्हू दुखी बि थी वेंदा आहिनि। कमु न थियो त दुखी, कमु थियो त वरी अहंकार लोभ अञा वधी वेंदो, और न थियो त हाय हाय कंदा। यानी केॾा दुख अची विया फल जी इच्छा सां, मोह सां, केॾा कष्ट अची विया। अहिड़ो कर्ता राजसी चयो वेंदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे ॿुधो भाई, थोरो अञा हेठि जेको हूंदो आहे तामसी कर्ता कंहिंखे चइबो आहे। जंहिंजो मन बेचैन आहे, रिलैक्स कोन्हे, आराम कोन्हे, चेहरे ते हिकदमि क्वेश्चन मार्क लॻल आहे, चिंताऊं लॻल आहिनि, टेंशन लॻल आहे। हा, अरे थोरी थोरी ॻाल्हि ते हे छा थी वियो? चओ हरे राम। घमंडी आहे, ज्ञान खां परे, ज्ञान कोन्हे, ज्ञान आहे कोन, और ज्ञान जी ज़रूरत बि नथो सम्झे। बिना ज्ञान जे पाण खे ज्ञानी सम्झंदा आहिनि। पंहिंजो लभे कोन, ॿियनि खां वठनि कोन। चओ हरे राम। तव्हां वटि पैसा कोन्हनि त पतो त पवंदो न, असां वटि पैसा कोन्हनि, कंहिं उधारा वठूं, घर मां खणी अचूं, माता पिता खां वठूं,
हाँ पतो तो पवंदो, पर ज्ञान त अहिड़ी शइ आहे जंहिंखे कोन्हे उनखे पतो बि कोन्हे मूं वटि आहे कोन्हे। ऐं ॿियो कोई सुठी ॻाल्हि ॿुधाए, अच्छा 4 ॾींहं किताब पढ़िया अथई, सत्संग कयो अथई, दरबार वियो पाण खे वॾो ज्ञानी थो सम्झे। असां बि ॾाढा किताब पढ़िया आहिनि, अॼु त मां तोखे ज्ञान सेखारींदुमि। हरे राम। त जेको करता बेचैन मन वारो, ज्ञान खां परे घमंडी ऐं कपटी, अंदर कपट भरियल अथसि, अंदर ॿियो कुझु अथसि ऐं ज़बान ते ॿियो कुझु। जेको आहे उहो ॾेखारे कोन थो, जेको ॾेखारे थो उहो आहे कोन। कपट आहे त प्रकट न हूंदो, उनखे त कपट चइबो आहे। कपट यानी लिकियल, और प्रकट आहे त कपट न हूंदो। हरे राम। कपटी आहे, ॿिए जी रोजी रोटी खसण वारो, अहिड़ी कॉम्पिटिशन कंदो, कूड़ ॻाल्हाए, पंहिंजो रुपयो नुक़सान करे ॿिए जो 100 नुक़सान कंदो। चओ हरे राम। जीअं तीअं करे बसि मुंहिंजो बसि फ़ाइदो थिए, मुंहिंजो 100 रुपयो फ़ाइदो थिए, ॿिए जो भले 1000 नुक़सान थी वञे, उनखे परवाह ई न। अहिड़ा अहिड़ा माण्हू बि थींदा अथव। ॿुधो अथव न, हिकिड़े माण्हू तपस्या कई, देवता राजी थिया, वर घुर, त उन वरदान घुरियो कि जेॾी महिल मां जेको चवां उहो मिली वञे। देवता चई त ॾाढी खोपड़ी हिनजी चालाक आहे, माण्हू हिकु वरदान घुरंदा आहिनि, 2 3, जेॾी महिल जेको घुरां, मतिलबु ज़िंदगी भर वरदान घुरंदो। पर देवता बि त घटि न हूंदा आहिनि, उहो बि सम्झी आहे तामसी माण्हू आहे। चइसि ठीकु आहे, जेको वरदान घुर, लेकिन यादि रख तुंहिंजे बगल में रहंदो ते मंगलू राम, जेको तूं घुरंदे उनखे डबल मिली वेंदे। ओॾी महिल ध्यानु न आयो उनखे, चई मिलेसि वञे, असांखे छा करिणो आहे? चई हा हा मूंखे जो वरदान ॾियो। तथास्तु, देवता हलिया। हाणे अटकू राम चई भगवान, टूटो फूटो घर, पुराणी झोपड़ीअ में था रहूं, बंगलो बणिजी वञे। तुरंत बंगलो ठही वियो, विश्वकर्मा महाराज ठाहे छॾियो। ॾाढो गदगद थियो, ख़ुशि थियो, मिठाई वठण जे लाइ वञे पियो, ॾिठई मंगलू राम जा 2 बंगला, अंदर ई सड़ी वियो, ॿाहिरि अंदर हली आयो, मिठाई कैंसिल। छाजी मिठाई? हुनजा 2, मुंहिंजो 1। तपस्या मां कई, घुरियो मां, हुनखे फोकट में 2 मिली आहे। देवता त सम्झनि पिया हिन जे अंदर जलन भरियल, जबकि उनखे जेको घुरे मिले। अंदर आयो, चई भगवान तिजोरीअ में कुछ माल पानी कोन्हे, सोन जा गहना अची वञनि 10 किलो। अञा एतिरो चई 10 किलो गहना अची विया, सोन अची वियो। बगल में आवाज़ आई नचण जी, डुकंदो डुकंदो वियो, भाई मंगलू छा थियो? ही भगवान छप्पर फाड़े ॾिनो आहे, 20 किलो सोन अलाए काॾों अची वियो। अलाए काॾों अची वियो, मुंहिंजी कमाई तो खाए चंड्रा, अलाए काॾों आयो, सभु मुंहिंजी कमाई आहे। अहिड़ी बाहि लॻे, लेकिन करे छा? चई हे भगवान काॾे वञा? ओहो प्रभु, मुंहिंजे घर जे ॿाहिरि ॾाढी सुंदर हिकिड़ी बढ़िया मूंखे कार मिली वञे, इंतजाम थी वियो, मर्सिडीज़ कार। हुनजे बगल जे मंगलू राम वटि 2 कारियूं। हाणे रोटी न खाधई सॼे ॾींहं में, उहो रोटी त खाईंदो सुख सां। अॼु बिना एकादशीअ जे वीचारे जो उपवास थी वियो। चांहि खणी अचिस त फिटी करे, अरे घर मिलियो अथव, कार मिली अथव, सोन मिलियो अथव, बंगलो मिलियो अथव। चई लेकिन हुनखे त 2 मिलिया आहिनि, छा कयां? सॼी राति निंड न आई। सुबुह जो उथी करे हथ जोड़े चए थो, देवता प्रकट थियो, मूंखे वरदान ॾियो। कहिड़ो वरदान खपई? चई हाणे जेको वरदान तो घुरां पियो तव्हां ज़रूरु ॾिजो। चई हा हा ज़रूरु ॾींदासीं। चई मुंहिंजी हिकिड़ी अखि ऊंधे थी वञे, हिकिड़ी अखि निकिरी वञे, काणो थी वञा। चई दिमाग़ फिरियल त ही कहिड़ो वरदान तो घुरे? चई मंगलू राम जी त 2 वेंदियूं, मुंहिंजी त 1 वेंदी, हुनजी त 2 वेंदियूं। ऐं मुंहिंजे घर जे ॿाहिरि हिकिड़ो वॾो खॾो खोटिजी वञे 25 फुटे जो। चई छोड़े इहो छो? चई हुनजे अंदरि त 50 जो खोटिजी वेंदो, केॾी महिल त किरंदो। चओ हरे कृष्ण। त अहिड़नि माण्हुनि खे छा मिलंदो? सची ॻाल्हि त भगवान कृष्ण था चवनि, इहे जेके माण्हू आहिनि न, ॿियनि जी रोजी रोटी खसण वारा, भीतर ई भीतर कपट भरियल पियो आहे। अहिड़ा माण्हू बि थींदा आहिनि जेके सत्संग खां दूर आहिनि, भक्तीअ खां दूर आहिनि। ॾुखे सुभाउ वारो, ॾाढो सुभाउ उन्हनि जो ॾुखियो आहे। आलसी, निपट, कलाक जो कमु आहे त पोइ वरी
8 कलाकनि में कंदो। चओ जय श्री कृष्ण। बचपन में असांखे बाबा जन चवंदा उथड़े सनानु कर। हा बाबा क्या। अरे सनानु कर। हा बाबा। वो सुबुह जो 6 बजे चवंदा और शाम जो 3 बजे सनानु कंदासीं। चओ हरे कृष्ण। सनानु करणु अगरि तलाह ते वियासीं गर्मीअ में त पोइ वेंदासीं असां कढण, पोइ वरी बाबा जन ईंदा तलाउ। चओ जय श्री कृष्ण। पोइ पाण वापसि न ईंदासीं। भैंस जीअं वई त वई, पोइ डंडो खणी करे उनखे कढणो ई पवंदो आहे। ओ हिकु सॾु अचे, ॿियो अचे, हा अचां थो बाबा अचां थो। पोइ पाण ईंदा, जॾहिं परियों खां ॿुधाईंदा छोरा अरे अची विया बाबा जन, पोइ ॿिए रस्ते खां डुक पाए घर। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे अंबला गोविंद भी 3 बजे सनानु कंदा आहिनि। 6 बजे 2 बजे 6 बजे काॾे वञिणो आहे त ठीकु आहे, अंबला जो 3 बजे सनानु कई। हाणे चिल्लायो उन्हनि खे त यादि थो अचे त असां छा कयो आहे माता पिता खे, असां केॾी मुरली वॼाई आहे। असां बि त घटि न कई आहे, उहे कर्म अचनि था पिया साम्हूं, हा न। असां केॾो परेशान कयो आहे माता पिता खे। चओ जय श्री कृष्ण। हरे राम। आलसी स्वभाव वारो इहो आलस ॾाढो ख़तरनाक। ओहो छा चइजे। आलस त अहिड़ो आहे कि 100 साल भी समझो व्यर्थ हली वेंदा। कम खे टारण वारो दीर्घ सूत्री चइबो आहे। नंढे से कम खे लंबो टाइम लॻाए, हा न। नंढे से कम खे कलाक जो कम आहे वो 6 घंटा लॻाए छॾे। हिकु क्लास में पास थियणो आहे 5 में त पोइ 4 साल उन में वेठो हुजे हाली बढ़िया आराम सां। हाणे केॾो लंबो थियो 1 साल जो कोर्स, 4 साल भी माण्हू वेही रहंदा आहिनि। छा थियो भाई, चई गहराईअ सां पढ़ाई थी हले। माण्हू कच्ची पक्की पढ़ाई करे अॻिते वधी था वञनि, कच्चा चांवर था खाइनि। असां चङी तरह पढ़ंदा आहियूं। हरे कृष्ण। तामसी स्वभाव, कम खे टालण वारो अहिड़ो कर्ता जेको हूंदो आहे तामसी चयो वेंदो आहे। बोल वृंदावन।